न पोड़ो पी न नंढी न्याणीअ खे पढ़ाए न 2 नंबर पुट खे दुकान खोले ॾे न 6 नंबर पुट खे स्कूल मोकिले न 7 नंबर न्याणीअ खे को पोलियो थी वियो हुजे न हुनजो इलाज कराए। हिकिड़ो पुटु वॾो हुजेसि धीअ चए पैसा ॾे चए बाबा न ही वॾो पुटु पढ़े पियो। चौथो नंबर धीअ चए बाबा मूंखे पढ़ाए ॾाज या ख़र्च चए बाबा न वॾो भाउ तुंहिंजो पढ़े पियो। ॿार बीमार हुजे बाबा हुनजे टंग जो इलाज कराए न। माउ खे अखि में मोतियो हुजे ऑपरेशन कराए चए न। पाण सभिनी जा ख़्वाब हिन में आहिनि ही पुटु पंहिंजो पढ़ंदो ही नौकिरी कंदो रोज़गार में ईंदो हिन ज़रिए असांजो सॼो गुज़र थींदो। ऐं पोइ उहो वॾो पुटु जेको पढ़ाए अॻिते आणिजे उहो वॾो पुटु मारिजी वञे या अगवा थी वञे या क़त्ल थी वञे। सिंध जा समूरा वसीला लॻाए कराची ठाही वई। कराची सिंध जो उहो पुटु आहे जंहिं ते सॼे सिंध जी दौलत ख़र्च थियल आहे। सॼे सिंध जी आमदनी कराची ते लॻी आहे। सिंध जा जेके वसीला आहिनि उन्हनि मां तव्हांजा बच्चा बुखिया आहिनि हुते रोड पिया थियनि। तव्हांजे न्याणियुनि ऐं असांजे न्याणियुनि खे इलाज लाइ अस्पताल कान्हे मथे ते सही रहो कोन्हे रवा असांजे आम हारनि में मज़दूरनि जे न्याणियुनि जा फाटल आहिनि। हुते एयरपोर्ट पिया थियनि जिला इंटरनेशनल एयरपोर्ट वॾा रस्ता बिजलियूं समुंड इंतज़ाम पंहिंजे ख़र्च ते। हाणे जॾहिं बजट में उन कराची में आमदनी थिए तॾहिं उहो सूबो ठाहे ॿिया खणी वञनि। तव्हांखे ख़बर आहे सिंध जी जेका बजट आहे उन मां 90% बजट पंहिंजो राजधानी शहर बंदरगाह हुअण जे करे कमाईंदो आहे। उहो बंदरगाह को यूपी सीपीए लखनऊ में कुले ते रखी कोन खणी आया हुआ। कराची में जेको समुंड आहे सो इंडिया में असांजा आयल भाउर ऐं बांग्लादेश में आयल भाउर ऐं बर्मा में आयल भाउर कुले ते रखी समुंड खणी कोन आया पाण सां। उहो समुंड कुदरत मां हज़ारे सालनि खां पाण खे ॾिनो आहे। उहो समुंड 90% आमदनी कमाए थो। उहो कारोबार उहा स्टील मिल का असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर खणी आया हुआ इंडिया मां। स्टील मिल रूस ॾिनी हुई सिंध जी ऐं पाकिस्तान जी हुकूमत खे। रेलवे कराची पोर्ट ट्रस्ट पोर्ट कासिम इहे सभु मिल्कियतूं सिंध जूं आहिनि ऐं उन्हनि जे करे सिंध जी जेका आमदनी आहे उनजो 90% कराची कमाए थो। हाणे जेकॾहिं कराची खणी विया त तव्हीं सम्झो पिया त थलो शहर वियो। शहर कोन वियो। तव्हांजे उन वॾे पुट जी जंहिं ते सॼो घर हलंदो आहे उन जी 90% आमदनी केरु खणी वञे तव्हां वटि रस्तनि न शहरनि न अस्पतालनि लाइ पैसा बि कोन हूंदा। तंहिंजे करे ही वक़्तु रुगो नारा हणण शहर पढ़ण वॾियूं ॻाल्हियूं करण जो न आहे। ही मौत जे अखियुनि में अखियूं विझी उन शहर खे बचाइण जो वक़्तु आहे। जीअं असांजी भेण काश तव्हां मां कुझु माण्हू हुते मौजूद आहिनि काश तव्हीं हुते हुजो हा। काश तव्हीं उहो मंज़र ॾिसो हा। वञी यूट्यूब ते ॾिसो इंटरनेट ते जेॾी महिल हीअं छित तां गोलियूं पिया हलियूं ऐं जेॾी महिल हीअं छितनि तां गोलियूं हुयूं ऐं हीअं पान मंडी ऐं बोल्टन मार्केट मां सिधा दहशतगर्दनि फायर पे कया। जिला उम्मत अख़बार ॿुधायो आहे त MQM जे रणछोड़ लाइन सेक्टर गुलबहार सेक्टर ली मार्केट सेक्टर जा दहशतगर्द ट्रेंड कया विया 3 ॾींहं अॻु में पर उन्हनि ते भरोसो कोन हुअनि। तंहिंजे करे MQM जी मलेशिया जा दहशतगर्द टोले जी कमांड घुराई वई। मलेशिया मां जेके उन्हनि जा दहशतगर्द वेठा आहिनि साउथ अफ्रीका में मलेशिया में उतां आया ऐं उन दहशतगर्द टोले अची 2 ॾींहं अॻु में रिहर्सल कई त कीअं माण्हू मारींदासीं ऐं पोइ उन्हनि तितरनि वांगुरु कुठो आहे पंहिंजे भेनरुनि खे। पर सलाम था पेश कयूं सिंधियाणी तहरीक खे जंहिंजी भेण गज़ाला सिद्दीकी हवा बायतार आमना यास्मीन पलीजो जहिड़ियूं ऐं अदी शरीफ़ा कच्छी जहिड़ियूं भेनरूं त मंज़र ॾिसो आहे त गज़ाला सिद्दीकी खे गोली लॻे पई ऐं उन खां अॻु में हवा बायतार खे लॻे पई ऐं गोली लॻण खां पोइ हू भरिसां बीठल सिपाही खां पिस्तौल फुरे उन सां जवाबी फायर करण जी कोशिशि थी करे ऐं पोइ पिस्तौल हथ में झड़ियल आहे शहीद थी वञे। ही शहादत
24 मई जी अवामी तहरीक जी रुगो काने ही कराची जी शहादत रुगो कराची जे माण्हुनि जी शहादत काने तमाम हर एक जो रत वयो आहे। गजाला सदीकी जे जिस्म मां वांदड़ रत जो फुड़ो, आमना जे रत जो फुड़ो, सतार उन्हण जे रत जो फुड़ो, तव्हां जे इलाइक़े जे शबीर बुलेदी जे रत जो फुड़ो तव्हां जे जिस्मनि मां वहियल आहे ऐं दहशतगर्द टोले आयो आहे जिन खे तव्हां पनाहूं ॾिनियूं ऐं बंदूक। सिंधी माण्हू समझदार आहिनि, सादा कोन्हनि। तव्हीं क़बाइली दौरनि मां गुज़रियल इन्हनि इलाइक़नि में क़बाइली झेड़ा ॾिठल माण्हू आहियो। तव्हां उन्हनि इलाइक़नि में वेठा आहियो जिते पलांद पुराणा कोन थींदा आहिनि। तव्हीं ॼाणो था त रुगो कोन ॾिसबो आहे त बंदूक ते आङुर कंहिंजी हुई, इहो बि ॾिसबो आहे त बंदूक कुल्हे कहिड़े ते रखियल हुई। जे बंदूक हलाईंदड़ हथ MQM जो हो त कुल्हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, जिन दहशतगर्दनि खे मौक़े ॾिनो गोली हलाइण जो। कायम अली शाह वजीर आला सिंध जो, आसिफ जरदारी पाकिस्तान जो सदर है, यूसुफ रज़ा गिलानी सिंधिन जे वोटन सां चूंडियल वजीर आज़म है। ऐं उहे छा था कनि? सिंध के टोड़ण जी साज़िश कंदड़ मुहाजिर सूबा तहरीक जुलूस थी कढे, उहे रेड ज़ोन में अचनि था, उन्हनि खे जूस था पियारिया वञनि ऐं सिंधी न्याणियूं अचनि थियूं कंटेनर बीहारे ईअं रस्ता बंदि था कनि जीअं ॿारी मए ते कयाऊं। ऐं पोइ जॾहिं सिंधी न्याणियुनि जो रत थो वहे त कायम अली शाह ताज़ियत करण बदिरां, ज़रदारी साहब ताज़ियत करण बदिरां, रहमान मलिक ताज़ियत करण बदिरां चवनि था त असीं जांच कंदासीं त रैली कराची आई कीअं ऐं मोटरसाइकिलूं कीअं सड़ियूं। तेरहनि शहीदनि जो खून छुटो, मोटरसाइकिल कीअं सड़ी। तंहिंजे करे नसीराबाद वासियो, तव्हांजो भाउ आयाज़ लतीफ़ पलीजो तव्हांखे गुज़ारिश थो करे, तव्हांखे अर्ज़ थो करे, पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ विसारियो। सिंधियो इख़्तिलाफ़ त सूमरनि न जोखियनि न जखरनि ऐं चांडियनि न मक्सिन ऐं बिचारनि ऐं ओगाइनि न तेगाड़नि में सालनि खां हलनि पिया। हिक ॿिए जो रत बि वहे पियो, माण्हू मरनि पिया। पर सिंधियो जेकॾहिं वतन हलियो वियो, बंदरगाह हलियो वियो, तव्हांजी शाहरग हली वई, रेड इंडियन बणिजी वेंदो पंहिंजे वतन में। तंहिंजे करे गुज़रियल कुझु वक़्त खां जेको सिंध में मोहब्बत जो माहौल आहे, जेको सिंध प्रोग्रेसिव नेशनलिस्ट अलायंस जोड़ियो आहे, ऐं सपना जी कन्वीनर जी हैसियत सां, अवामी तहरीक जे कारकुन जी हैसियत सां तव्हांखे अपील थो कयां त सिंधियो पंहिंजे सफ़ुनि में इत्तेहाद पैदा कयो। अवामी तहरीक तव्हांजी आहे, सिंधियाड़ी तहरीक तव्हांजी आहे, सिंधी शागिर्द तहरीक तव्हांजी आहे, सिंधी नौजवान तहरीक तव्हांजी आहे। पर उन सां गॾु सिंध तरक्की पसंद पार्टी भी तव्हांजी आहे, जीअं सिंध क़ौमी मुआज़ भी तव्हांजो आहे, जीअं सिंध मुतहदा मुआज़ भी तव्हांजो आहे, सिंध यूनाइटेड पार्टी भी तव्हांजी आहे, पीपल्स पार्टी शहीद भुट्टो भी तव्हांजी आहे। जेको माण्हू जीअं सिंध तहरीक भी तव्हांजी आहे। ऐं जेकॾहिं के मौलवी साहब आहिनि, जमा इस्लामी या JUI या ॿी के तंज़ीम में आहिनि ऐं सिंध लाइ ॾुख थियनि, सिंध जो दर्द महसूस कनि था, त उहे बि तव्हांजा आहिनि। तंहिंजे करे जेको सिंध जे शहीदनि जे आवाज़ में आवाज़ मिलाए थो, उहो कहिड़ी पार्टी में हुजे, उहो सिंध जो आवाज़ आहे, उहो तव्हांजो आवाज़ आहे। ऐं तव्हां खां इन उम्मीद सां इजाज़त वठंदुसि त ॿुधायो
तव्हां खां सवाल आहे त ॿुधायो त रुगो अफ़सोस थींदो या हिसाब थींदो? रुगो रोज़गारो थींदो या हिसाब थींदो? पिटू पारां या हिसाब थींदो? हिसाब थींदो ऐं उन हिसाब लाइ तव्हां सभु पंहिंजो किरदारु अदा कंदो। जी सन